नाज़रीन बुलेटिन में एक ॿी अहम ख़बर शामिल करियूं पिया त इस्लामाबाद हाई कोर्ट पुलिस खे पीटीआई क़यादत ख़िलाफ़ तौहीन मज़हब जा केस दाख़िल करण खां रोके छॾियो आहे। चीफ जस्टिस अतर मिनल्ला अॻूणे सुध समा वारे वज़ीर फवाद चौधरी जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई, जंहिं दौरान डिप्टी अटॉर्नी जनरल इस्लामाबाद पुलिस जी रिपोर्ट अदालत में जमा कराई। अदालत समूरनि धुरियुनि खे नोटिस जारी कंदे अटॉर्नी जनरल खे मुआवनत लाइ तलब कयो आहे। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो आहे त उसूली तौर ते लॻे थो त उहे केस ई नाहिनि। रियासत खे घुर्जे त समूरी क़यादत खे मुतहरिक करे ऐं इहो वाज़े करे त मज़हब खे औज़ार तौर इस्तेमाल न कयो वञे। ॿुधणी दौरान फवाद चौधरी मौक़िफ़ इख़्तियार कयो त माज़ीअ में केतिरियूं ग़लतियूं थियूं पर कॾहिं बि ईअं न थियो आहे। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त इस्लामाबाद हाई कोर्ट पुलिस खे पीटीआई क़यादत ख़िलाफ़ तौहीन मज़हब जा केस दाख़िल करण खां रोके छॾियो आहे। चीफ जस्टिस अतर मिनल्ला अॻूणे सुध समा वारे वज़ीर फवाद चौधरी जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई आहे, जंहिं दौरान डिप्टी अटॉर्नी जनरल इस्लामाबाद पुलिस जी रिपोर्ट अदालत में जमा कराई। अदालत समूरनि धुरियुनि खे नोटिस जारी कंदे अटॉर्नी जनरल खे मुआवनत लाइ तलब कयो आहे। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो आहे त उसूली तौर ते लॻे थो त उहे केस ई नाहिनि। रियासत खे घुर्जे त समूरी क़यादत खे मुतहरिक करे ऐं इहो वाज़े करे त मज़हब खे औज़ार तौर इस्तेमाल न कयो वञे। ॿुधणी दौरान फवाद चौधरी मौक़िफ़ इख़्तियार कयो त माज़ीअ में केतिरियूं ई ग़लतियूं थियूं पर कॾहिं बि ईअं न थियो आहे।